सखर में मीडिया से ॻाल्हाईंदे मुख़ालिफ़ धुर अॻवान ख़ुशी शाह चयो त मौजूदा हुक्मरान नाकाम थी विया आहिनि। वज़ीर आज़म वफ़ाक़ी निज़ाम खे कमज़ोर कयो आहे। हुन चयो त हुकूमत बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करण वारो वाइदो पूरो नाहे कयो। हुकूमत रमज़ान में बि पूरी बिजली नथी ॾेई सघे। संदसि चवणु हो त मुल्क में बिजली ख़िलाफ़ एहतजाज अहमियत रखे थो। ख़ुर्शी शाह जो चवणु हो त कुलभूषण मामले ते का बि रिथाबंदी न कई वई, जंहिं करे नाकामी मिली। हुन चयो त कुलभूषण मामले ते परॾेही पॉलिसी मुकमल तौरु तबाह थी वई आहे। मुख़ालिफ़ धुर अॻवान जो चवणु हो त नवाज़ सरकार खे जिंदाल जी ख़्वाहिश ते न पर अवामी मुफ़ादनि वटां फ़ैसिलो करणु घुरिजे। हुन चयो त सिंध में रेंजर्स जे इख़्तियारनि ते वफ़ाक़ी सरकार हमेशह वावेला कंदी आहे। पंजाब में रेंजर्स खे इख़्तियार न ॾियणु वफ़ाक़ जी डबल पॉलिसी आहे। संदसि चवणु हो त इमरान ख़ान केपी में सोनामी जे नाले ते तबाही आंदी आहे। मुख़ालिफ़ धुर अॻवान चयो त घरू वज़ीर चौधरी निसार बीमार आहे, संदसि दिमाग़ कमु न पियो करे। हुन चयो त नून लीग वारनि जी बजट तारीख़ी हूंदी आहे, ॾिसणो आहे त हिन बजट में छा आहे। ख़ुर्शी शाह चयो त सिंध में सनअत जी पैदावार सुठी आहे। पंजाब में 50% सनअतूं बंदि थी वियूं आहिनि।